बिटशा मां ख़बर ईंदा हलो त डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख ऐं SSP मटियारी एजाज मेमुर जी अॻवानी में ज़िले मटियारी में पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं ऐं मार्काए हक़ जूं तक़रीबूं शानदार तरीक़े सां शुरू कयूं वयूं। हीउ ॾींहुं क़ौमी जज़्बे हुबुल वतनी ऐं इज्तिमाही यकजहती जे इज़हार तौरु मल्हायो वियो, जंहिंमें ज़िले मटियारी जे सभिनी आफ़ीसरनि, अमले, सिविल सोसाइटी, गैर सरकारी तंज़ीमूं, NGOs ऐं आम शहरनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरुआत डिप्टी कमिश्नर ऑफिस जी जामा मस्जिद में जुमे जी निमाज़ सां थी, जंहिंखां पोइ दुआ ऐं ख़ैरात जो बंदोबस्त कयो वियो। इन खां पोइ DC ऑफिस ते क़ौमी झंडो लहरायो वियो, जिते फिज़ा पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि सां गूंजी उथी। झंडो लहराइण जे मौक़े ते क़ौमी तरानो वॼायो वियो ऐं शिरकत कंदड़नि एतिराम सां बि हुबुल वतनी जो इज़हार कयो। इन खां पोइ शजरकारी मुहिम जी शुरुआत कई वई, जंहिं में डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख ऐं SSP एजाज मेमुर वण लॻाए माहौलियाती तहफ़ुज़ जो पैगाम ॾिनो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।